सदर आरिफ अलवी इंकशाफ कयो आहे त रिटायर्ड जनरल बाजवा ऐं संदसि टीम सेनेट में इमरान ख़ान जी मदद कई ऐं इलेक्शन में भी पीटीआई जी मदद कई। संदसि एज़ाज़ में ॾिनल डिनर खे ख़िताब कंदे सदर आरिफ अलवी चयो त हिन नई आर्मी चीफ सां ऑडियोज़ ऐं वीडियोज़ जी रांदि बाबति ॻाल्हि ॿोल कई आहे। मूंखे हैरत आहे त इहो सिलसिलो जारी छो आहे। कंहिं बि इख़्लाक़ी लिहाज़ सां इहो सिलसिलो जारी न रहणु घुरिजे। सदर चयो त हिन आर्मी चीफ सां हथियारबंद फ़ौजनि जी गैर जानिबदारी ते बि ॻाल्हि ॿोल कई। उन मौक़े ते हुन हाज़िरिन खे हिकु मज़ाहिया किस्सो ॿुधायो त 1990 जे ॾहाके में जॾहिं हू जमात इस्लामी जो हिसो हो त उन वक़्तु पार्टी जे उमेदवारनि खे पंहिंजी नामज़दगी काग़ज़ जमा कराइण वक़्तु उन सवाल जो जवाबु ॾियणो पवंदो हो त हू शराब पीअनि था या न। सदर चयो त हाणे वक़्तु अची वियो आहे त सियासतदान पंहिंजा मामला पाण संभाले वठनि। सियासतदाननि खे अहिड़ियूं हालतूं पैदा करणु घुरिजनि जिन में उन्हनि खे फ़ौज ॾांहुं भॼणु न घुरिजे। आरिफ अलवी चयो त बाजवा सेनेट ऐं चूंडनि में इमरान जी मदद कई। नई शुरूआत लाइ माज़ी खे विसारे छॾियो ऐं माफ़ करे छॾियो।